जीए लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सम्मा वसुधा अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। Before we begin, we want to share till date we have uploaded more than 214 videos for you, covering various aspects of art, language and literature. Today, we bring the special program featuring Honorable Lal Krishna Advani and sharing a memorable video of his association with Marvi. Sindhu Putra Lal Krishna Advani was born on 8 November 1927 in a bustling city of Karachi. He was also one of the founding members of Bharatiya Janata Party and Rashtra Swayamsevak Sangh. He is the longest serving Minister of Home Affairs and leader of the opposition, along with holding many other key roles like Information and Broadcasting Ministry, being Deputy Minister to name a few. For his work done for the country, he was also awarded Bharat Ratna and Padma Vibhushan. In his tenure of Home Minister and Leader of Opposition, Bharat Ratna Lal Krishna Advani attended several functions of Marvi and always appreciated and gave his constant blessings for the work done by the association. And we are eternally grateful to him for valuing our work. Some of the Marvi functions attended by Honorable Lal Krishna Advani ji are Master Chandar Memorial Concert, Cheti Chand Program, Deepavali Memorial Program held at YMCA to name a few. He always extended his blessings for Marvi. He, as the Sindhu Putra, also released the books written by Veena Shringi, Sindhu Kinare Tarikhi Naubab, which is a travelogue on Leh Ladakh and Sindhu Darshan. He also released a book on short stories called Zindagi Hi Natak. When Veena Shringi joined All India Radio, Sindhu Putra Advani was Information and Broadcasting Minister, and he always appreciated her work and effort being put in it. Bharat Ratna Lal Krishna Advani जो यादगार वीडियो नौ न्यापो वेल विशर सां शेयर करे रहा आहियूं। माला बाली मूंखे त इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त मुंहिंजे हिते पहुचण खां अॻु में ही समारोह ख़तमु कोन थी छाकाणि त 7 बजे मुंहिंजी मीटिंग पूरी थी ऐं मां भॻो छेड़े लाइ कार्ड में लिखियलु 5 बजा मूं चयो 5 न हूंदा त 5:30 शुरू थियो हूंदो ऐं 7 बजे ताईं अवार्ड्स जो फंक्शन हलंदो हूंदो मूंखे उमेद कोन पर तंहिं हूंदे मूं भेण वीणा खे चयो हो त मां 5 मिंट में अची सघियुसि त ज़रूरु ईंदुसि ऐं ॾाढी ख़ुशी आहे मूंखे त मूंखे हीउ मौक़ो मिलियो आहे भेण वीणा खे वाधायूं ॾियण छाकाणि त मारवी जॾहिं खां ठही आहे जॾहिं खां लॉन्च थी आहे तॾहिं खां वठी अकेली हिन जेॾी महिनत करे मारवी जे माध्यम सां सिंधी समाज जी सेवा कई आहे तमामु घटि माण्हू करे सघंदा ऐं घणनि खे शायदि ख़बर हुजे मां 2 साल DG नेशनल कॉलेज हैदराबाद सिंध में पढ़ियो आहियां ऐं उन्हनि ॾींहंनि में प्रोफेसर वासवाणी बि उते पढ़ींदा हुआ प्रोफेसर KN वासवाणी ऐं मां जेतोणीक साइंस जो स्टूडेंट हुउसि मूंखे जेतिरे क़दुरु यादि आहे डॉक्टर सदारंगाणी बि DG नेशनल कॉलेज में हुआ सही आहे न बिल्कुलु सही ऐं तंहिंजे करे मूंखे प्रोफेसर KN वासवाणी खे ऐं भेण वीना श्रृंगी खे वाधायूं ॾियण में ॾाढी ख़ुशी थिए हिते प्रोफेसर वासवाणी असां सभिनी जे मन में सिंधीअ लाइ फ़ख़ुरु सिंधीअ लाइ आत्मीयता केॾी थी सघे इन जी कल्पना तव्हांखे थी सघे थी मूंखे यादि आहे त 1991 में जॾहिं असांजे प्रधानमंत्री श्री राजीव गांधी जो देहांत थियो त दुनिया में घणे माण्हू आया हिते ऐं उन्हनि घणनि माण्हुनि में हिकिड़ी हुई बेनज़ीर भुट्टो
तॾहिं लीडर ऑफ द ऑपोजिशन हुई, तॾहिं प्राइम मिनिस्टर कोन हुई, नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर हो। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मूंखे गॾी त पहिरियों संदसि जुमिलो हो, आडवाणी साहब तव्हां सां त सिंधीअ में ॻाल्हायूं न। मूं चयो हा ज़रूरु सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। ऐं तंहिंखां पोइ ॿियो जुमिलो हुअसि, मूंखे सिंधी पूरी ईंदी कोन अथव। पोइ 49 सालनि में मां हिकिड़ो दफ़ो सिंध वियो आहियां, रुगो कराची वियो हुउसि, पंहिंजे घर वियो हुउसि, पंहिंजे स्कूल वियो हुउसि। पर सिंध जंहिं नदीअ जे करे सिंध नालो पियो, उन सिंधू नदी जा दर्शन कोन थियो। कराची में किथां थिए दर्शन? कराची में समुंड जो दर्शन थियो। ऐं सिंध जो नालो सिंधू मां निकितो, हिंद जो नालो सिंध मां निकितो, हिंदूअ जो नालो सिंधू मां निकितो। ऐं तंहिंजे करे अॼु खां 2 महीना अॻु में जॾहिं मूंखे लद्दाख वञण जो मौक़ो मिलियो, लेह वियुसि, ऐं लेह में जॾहिं कंहिं मूंखे चयो त हितां सिंधू नदी लंघंदी आहे, मूं चयो मां सिंधूअ जो दर्शन हिते अची करियां ज़रूरु। ऐं सुबुह जो 6 बजे उथी मां सिंधूअ जे नदीअ जे दर्शन करणु ऐं सिंधूअ में टुॿी ॾियणु पंहिंजे लाइ वियुसि। ऐं ॾाढी ख़ुशी थी। मूंखे यादि आहे कि मुंहिंजो हिकिड़ो पत्रकार साथी हो, त पत्रकार साथी फ़ोटो कढियो ऐं फ़ोटो कढी पंहिंजे अख़बार में छपियईं। हेठां लिखियो हुई सिंधु तट पर सिंधु पुत्र, हिंदी अख़बार हुई। जेके स्वाभाविक ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि स्वाभाविक ॻाल्हियुनि खे असीं पाण वधायूं। ऐं मारवी उन जे लाइ जेका शेवा करे रहे थी, तंहिंजे लाइ मां वरी हिकिड़ो दफ़ो भेण मीना खे ॾाढियूं वाधायूं थो ॾियां, मुबारकूं थो ॾियां। ऐं हिन नमूने जा फंक्शन जिते असीं सिंधी संगीत, सिंधी संस्कृति उनजो विस्तार करे सघूं, वधंदा रहनि ऐं असीं अॻिते वधंदा रहूं। ऐं ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त असांजे हिन फंक्शन ते सिंध रहियो हेॾो परे ऐं असीं दिल्लीअ में, ऐं असांजी अॼु मुख्य अतिथि, मुख्य महिमान तमिलनाडु जी विजयंतीमाला आहे। ऐं अहिड़े शानदार कलाकार जे द्वारा ही सभु इनाम ॾिना वञनि। ऐं उन में असीं डॉक्टर सुधारंगानी खे बि यादि करियूं, जंहिं सिंधी जी पंहिंजे नमूने सां सेवा कई। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजे लाइ आनंद जी ॻाल्हि आहे। तमामु Mm-hmm.